रस्ते वेंदे खमीसे सां हमराह मिलियो। खमीसो हमराह जो हथ पकड़े खांसि पुछणु लॻो, ॾे ख़बर भाऊ, मूं ॿुधो आहे त काल्ह तूं पंहिंजे मुर्शिद खे दॿ ॾेई घरां कढी छॾियो, ख़ैर त हो? हमराह वराणियो, हा भाऊ, मुर्शिद त असांजी अखियुनि ते, पर मुर्शिद अहिड़ो जो कशफ करामत जा नाटक करे ऐं लालच वारियूं फरमाइशूं करे, तंहिंखां ईअं भला आहियूं। खमीसे तजसुस मंझां पुछियुसि, सो वरी कीअं? हमराह वराणियो, अञा महीनो बि न गुज़रियो हो त ॿीहर ॾिन जे लाइ आयो। मूं उनखे घर में विहारियो। पहिरियां त चयाईं, मूंखे छेले जे गोश्त जी भाॼी ऐं मानी खाराए। मां घर वारीअ खे मुर्शिद जी फरमाइश मूजिबि आर्डर ॾेई अची वापसि संदसि हुज़ूर में वेठुसि। तस्बीह ते ज़िक्र कंदे मुर्शिद वठी जो हक़ल कई जो मूंखां शिरक निकिरी वियो। मूं पुछियो, साईं ख़ैर त आहे? चयाईं, हा बा, असांजे घर में को निभागो कुतो पियो दाख़िलु थिए, सो उनखे हक़ल करे कढियुमि। पोइ वरी मुर्शिद तस्बीह फेराइणु वेठो। मां बि ॾाढो हैरान थियुसि त काथे रहियो मुर्शिद जो घरु ऐं काथे रहियो असांजो घरु। पोइ जॾहिं मां मानी आणण जे लाइ घर ॾांहुं वञणु लॻुसि त रस्ते में ई मूं वारो पुटु मानी खयूं पे आयो, जंहिं ॿुधायो छेले जो गोश्त कोन मिलियो, सो वॾे ढोर जे गोश्त जी भाॼी कई आहे। पहिरियां त मूंखे ॾाढी कावड़ लॻी, पोइ ख़्यालु आयो, हल ॾिसां थो मुर्शिद खे वॾे नंढे गोश्त जी ख़बर पवे थी। खमीसे हिकु भेरो ॿीहर तजसुस मंझां पुछियुसि, हा साईं बिल्कुलु, जंहिंखे एॾी करामत आहे उनखे त इहा ख़बर लाज़मी हुअणु घुरिजे। हमराह ॻाल्हि जारी रखंदे चवणु लॻुसि, पोइ त मुर्शिद सॼो बोड़ मानी खाई ओघरायूं ॾियणु वेठो ऐं चयाईं, बाबा मां छेले जी गोश्त खां सवाइ ॿियो को असुलु खावां ई कोन। अलाह तुंहिंजी रिज़्क़ रोज़ीअ में इज़ाफ़ो करे, अॻिते बि मां अचां त अहिड़ो ई शेलो कराईंदो कर। ईअं चई वरी चयाईं, हाणे मूंखे ॾनु ॾे त मां मेलो घुमी अचां, उते कुकड़नि जी शर्त लॻंदी, सो मूंखे बि पंहिंजो कुकुड़ विढ़ाइणो आहे। खमीसा, हाणे तूं ई ॿुधाए, अहिड़े कूड़े माण्हूअ खे मुर्शिद करे मञिजे? खमीसो इन ॻाल्हि ते वॾो टहक ॾींदे खिलणु लॻो।